लीमे जी खल न रुगो ताज़े लीमे जी खुशबू सां भरियल हूंदी आहे, पर इन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फ़ाइदा बि हूंदा आहिनि। फ़ाइदेमंद मुरकबनि में साइट्रिक एसिड, विटामिन सी ऐं ज़रूरी तेल वग़ैरह शामिल आहिनि। लीमे जी खलुनि खे वधि खां वधि इस्तेमाल करण लाइ कुझु फ़ाइदेमंद घरेलू टोटका बि आहिनि। चुल्हे ते उबरंदड़ पाणीअ जे थांवनि में लीमे जी खलुनि खे विझी छॾियो ऐं चाहियो त लौंग विझी थोरो पचायो। इन सां घर में कुदरती खुशबू जो अहसासु थींदो। लीमे जूं खलूं कटे पंहिंजी फ्रिज में रखो त जीअं बदबू जज़ब थी वञे ऐं फ्रिज में खुशबू अचे। थांव घणा ख़राब थी वञनि त उन में लीमे जूं खलूं विझी उॿारियो, जंहिंसां थांव चमकी वेंदा। सुकल लीमे जी खल खे पीहे बेकिंग सोडा सां मिलायो त जीअं किचन काउंटर ऐं सिंक जी सतहुनि जी सफ़ाई लाइ स्क्रब ठाहे सघिजे। किवलियूं ऐं ॿिया जीत भॼाइण लाइ लीमे जी खलुनि खे दरनि ऐं दरियुनि जी चाउंठ ते रखी महिटे छॾियो। लीमे जी खलुनि जो अंदरूनी हिसो स्टील जी सतह खे साफ़ करण लाइ कमु आणियो। लीमे जी कुझु खलुनि खे माइक्रोवेव में प्यालीअ में विझी रखो, पोइ माइक्रोवेव खे कुझु देरि हलायो। इन सां जेका बाफ़ ठहंदी उन सां ओवन साफ़ करण में मदद मिलंदी।